वगण में गोठाणन तरफा पुलिस की चढ़ाई और 3 ॼणनि की गिरफ्तारी खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो किया वियो। गोठ कबूल तुनियो वासियन पारा अनवर अली कोरी, जमीर अली बियन की अगवाणी में इंडस हाईवे ते धरणो हयो वियो है, जंहिं सबब ट्रैफिक मुअत्तल कई वई है। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़नि जो चवण हो त हू इंतहाई गरीब, मिसकीन और मजदूर माण्हू आहिनि। पुलिस बिना जवाब संदन घरनि ते चढ़ाई कई। संदन चवण हो त पुलिस घर अंदर घरनि जा दर टोड़े दाख़िल थी निंड सुतल औरतुनि, ॿारनि ऐं मर्दनि मथां सख़्त तशद्दुद करे 5 ॼणनि खे खंभे खणी वई आहे। गोठाणनि जो चवण हो त चढ़ाई दौरान पुलिस पारां घरनि में भञ डाह भी कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। एहतिजाज कंदड़नि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी गिरफ़्तार थियल गोठाणनि खे आज़ाद कराए वञे।